ताज़ा तरीन अपडेट ॾींदा हलूं नाज़रीन। नौशेरो फ़रोज़ अंधेर नगरी चरबट राजा जो राज कायम। नौशेरो फ़रोज़ ज़िले अंदर कोरोना बाद उस्तादन मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻाए छॾियो। स्कूल में शागिर्दनि खे पढ़ाइण बजाए इलेक्शन जे वर्क में मसरूफ़। ॿारनि जी तैलीम मुतासिर, इंतज़ामिया ख़ामोश, तमाशाई बणियल। खबर मूजिब एक तरफ दुनिया अंदर मोज़ी वबा कोरोना सबब ॿारनि जी तालीम तमाम घणी मुतासिर थी आहे, त ॿिए तरफ नौशेरो फ़रोज़ ज़िले जे मुख़्तलिफ़ तालुक़नि मेहरापुर, कंडियारो, भिरिया सिटी, नौशेरो फ़रोज़, मोरो जा स्कूल खुलण शर्त। उस्ताद ॿारनि खे पढ़ाइण बजाए पे अलफ़ जे इलेक्शन में पंहिंजे उम्मीदवारनि खे खटराइण लाइ ॾींहं राति वर्क में मसरूफ़ आहिनि। जंहिं करे उस्ताद स्कूल जे ॿारनि खे सवेरे ई मोकल ॾेई गाॾियुनि जी कतार में सॼो ॾींहुं वर्क कंदा रहनि था ऐं ॿारड़ा बग़ैर तैलीम पिराइण जे वापसि घरनि ॾांहुं रवाना थी रहिया आहिनि, जंहिंसां ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻी वियो आहे। हितां जी सियासी समाजी धुरियुनि ऐं मासूम ॿारनि जे वालिदैन पारां सिंध हुकूमत ऐं सेक्रेटरी एजुकेशन खां मुतालबो कयो वियो आहे त खुदारा मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल बचाइण लाइ उस्तादनि खे स्कूलनि में ड्यूटी करण लाइ पाबंद बणायो वञे। रिपोर्ट मोहम्मद इकबाल राजपर, नौशेरो फ़रोज़।